लेकिन एक सेकंड मम्मी इंग्लिश हिंदी अथव जो इंग्लिश बुक था पढ़ो। अड़े निभागी पणा कोन थी फोटू थी ॾिसां छरी किथां जी। मम्मी हे ॾिसो मोमोस ठाहिण खाई ॿुधायो न कीअं ठहंदा आहिनि। ही छा मोमो मोमो न मोमोस अथव। मोमो मोमोस ॾिसां त कहिड़ी भला आहे। ट्रेंडिंग अथव अॼुकल्ह, खाई त ॾिसो। ही छा छोरी मां तोखे ही सेखारियो आहे। भाॼी ऐं फुल्को अलॻि अलॻि ठाहिण कोन थो पुॼई त फुल्के में भाॼी विझी मुई खणी आई आहे। अरे मम्मी अॼुकल्ह ए तो हले, भाॼी फुल्को कोई नथो खाए। ही ठीकु आहे, वञ तूं पाणी खणी आ, वञ हल छोरी पाणी खणी आ न। सफ़ा छोरियूं हॾनि भॻल सावरे में वञी मौज नक कटाईंदी, कुझु कोन थो पुॼे। निभागियूं बात तो सही है। मोमो ठाहे खणी आई आहे।